पाक फौजी सरबराह जनरल सैयद आसिम मुनीर की रियासत में सऊदी वलीअहद शहजादा मोहम्मद बिन सलमान से मुलाकात बिन तरफ़न लागापन इलाक़ाई आलमी मसलन समेत गैर दिलचस्पी अचे मामलन ते ख़्यालन जी ॾेवट। सऊदी सरकार मीडिया मूजिब मुलाकात में सऊदी बचाव वारो वज़ीर शहजादा ख़ालिद बिन सलमान ऐं सऊदी सफ़ीर नवाब अल मालिकी मौजूद हुआ। सऊदी अरब में पाकिस्तान जो सफ़ीर अहमद फारूक ऐं ॿिया आला उहदेदार भी पिण मौजूद रहे। पाकिस्तानी आयब में विच में इक़्तिसादी जायज़ा ॻाल्हियूं मुस्बत अख़बाराईअ सां मुकमिल। कामयाबी की सूरत में स्टैंड बाय अरेंजमेंट तहत $1 अरब की आख़िरी क़िस्त मिलन थी। आलमी मालियाती इदारे तरफ़ां अॼु पधिराई जारी कई वेंदी। मौजूदा प्रोग्राम मुकमिल थियण खां पोइ पाकिस्तान चइनि वरनि जे नए प्रोग्राम जो भी ख़्वाहिशमंद। IMF सां नए कर्ज़ जो खातो $70 अरब थी सघे थो। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान ॻाल्हियुनि दौरान IMF खे मुआशी कारकर्दगी ते मुतमइन करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। मुल्क जी मुआशी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में ख़िते जी सूरत हाल ते ब्रीफिंग पिण ॾिनी वेंदी। IMF सां थियल ॻाल्हियुनि ते पिण काबीना खे एतमाद में वरितो वेंदो ऐं इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी भी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म हुकूमती कारकर्दगी उजागर ऐं मुख़ालिफ़ धुर जी तनक़ीद जो दिफ़ा करण लाइ तर्जुमाननि जी टीम वधाइण जो भी फ़ैसिलो करे वरितो आहे। शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि गैर मामूली इजलास में सोशल मीडिया लाइ जामे हिकमत अमली जी मंज़ूरी ॾिनी पई। वज़ीर आज़म चयो आहे त चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगंडा जो तदारक जामे हिकमत अमली सां कयो वञे। हिन वक़्त मीडिया जे महाज़ ते हुकूमत न पर रियासत ते यलगार जारी आहे। शहीदनि जे वक़ार ऐं संदनि वारसनि जे जज़्बनि जो एहतराम न करणु बर्दाश्त जोॻो अमल नाहे। अफ़गानिस्तान के दहशतगर्दनि जो महफ़ूज़ पनाहगाह बणिजंदे ॾिसणु नथा चाहिनि। पाकिस्तानी अख़्तियारनि सां दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ सहकार ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। अमेरिकी परॾेही खाते जे नायब तर्जुमान विधान पटेल प्रेस ब्रीफिंग में चयो आहे त रूस ऐं पाकिस्तान में जमहूरी अमल जे भेट वारो मामिलो उथारियो वेंदो। पाकिस्तान जी मीडिया मज़बूत आहे जेका इख़्तिलाफ़ी ख़्यालनि ऐं राय लाइ खुलियल आहे। रूस में इख़्तिलाफ़ी आवाज़नि खे दॿाइण जो वाज़ह रिकॉर्ड मौजूदु आहे। माण्हुनि वटि ॼाण ताईं पहुच हुजणु घुरिजे। अमेरिकी मुआविन परॾेही वज़ीर डोनाल्ड लो चयो आहे त पाकिस्तान जे चूंडुनि जो वेझड़ाईअ खां जाइज़ो वरितो। चूंडुनि खां पहिरीं तशदुद जे वाक़िअनि ते ॻणती रही। सियासतदाननि पुलिस ते दहशतगर्द हमला कया विया। सहाफ़ी ख़ासि तौर ते औरत सहाफ़ियुनि खे पार्टी सपोर्टर्स हिसायो। मुबसर तंज़ीमुनि खे इलेक्शन ऑब्ज़र्वेशन खां रोकियो वियो। हाई कोर्ट जे बावजूदि चूंडुनि वारे ॾींहुं मोबाइल फ़ोन ऐं डेटा सर्विस बंदि कई वई। नतीजा अचण में कुछ बेज़ाब्तगियूं नोट कयूं वयूं। चूंड अमल में मुदाख़लत वारनि इल्ज़ामनि जी जांच थियणु घुरिजे। डोनाल्ड लो जो बयान कांग्रेस जे परॾेही मामलनि वारी कमेटी में पेश कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर सरजील नामेमन चयो आहे त मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ हाणे वॾे पैमाने ते क्रैकडाउन थींदो। उन लाइ सुठनि ऑफिसरनि ते ॿधल टीमूं जोड़ियूं वेंदियूं। मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति हिकमत अमली लाइ कोठायल इजलास खे ख़िताब कंदे सरजील नामेमन जो चवणु हो त नौजवाननि जे नस्ल खे मंशात मां जान आजी कराए सूबे मां मंशात जो मुकमिल ख़ात्मो आंदो वेंदो। पहिरियों न्यूक्लियर एनर्जी सरबराही इजलास सुभाणे थी रहियो आहे। पाकिस्तान जी नुमाइंदगी परॾेही वज़ीर इसहाक़ डार कंदो। इसहाक़ डार न्यूक्लियर एनर्जी सरबराही इजलास में शिरकत लाइ लंडन मां ब्रसल्स वेंदो। परॾेही वज़ीर जो उहिदो संभालण खां पोइ इहो संदसि पहिरियों गैर मुल्की दौरो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इसहाक़ डार खे कॉन्फ्रेंस में पाकिस्तान जी नुमाइंदगी लाइ नामज़द कयो।